नाज़रीन, इस्लाम कोट खां इशफाक बजीर जी रिपोर्ट मूजिब दरगाह गाजेलो शरीफ खां मुर्शिद पीर छुटन शाह जीलानी थरपारकर जे रूहानी सफ़र दौरान इस्लाम कोट अची खिताब कयो। पीर छुटन शाह जीलानी चयो, रमज़ान शरीफ जो भलारो महीनो अचे पियो, अदब ऐं एहतराम सां मल्हाइजो। सभु निमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, अल्लाह ताला जी इबादत करियूं, पंहिंजे ॿारनि खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़ियूं। तालीम सां तव्हांजो ॿारु हिकु इंसान आहे। पीर अली मोहम्मद पिणु खिताब कयो त थरपारकर असांजो घर आहे। दरगाह गाजेलो शरीफ पिणु तव्हांजो पंहिंजो घर आहे। तव्हां मुरीद जॾहिं बि अचो त तव्हां लाइ दरवाज़ा खुलियल हूंदा। दरगाह शरीफ जी समूरी जमायत खे ऐं मुंहिंजनि मुरीदनि खे ऐं मुंहिंजनि बचनि खे, मुंहिंजनि बचनि जो मक़सदु आहे त अवां मुंहिंजा ईअं ई बचा आहियो जीअं ही मुंहिंजा बचा आहियो। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम ऐं मुंहिंजो दुआनि जो सलाम, मुंहिंजो दुआनि जो पैगाम मुख़्तसर तक़रीर जा पंध पढ़े आहिनि। तक़रीर त मूंखे नथी अचे, पर मूंखे हुकुम थियो आहे, अवां मुंहिंजा बचा आहियो, अवां मुंहिंजी जमायत आहियो ऐं अवां मुंहिंजी सॼी बाह आहियो ऐं मुंहिंजूं दुआऊं अवां सां गॾु आहिनि। ऐं कुझु वक़्त खां वठी अवांखे ख़बर हुई मुंहिंजी तबियत नासाज़ हुअण जे करे काफ़ी गैप रहियो, अवां वटि मुंहिंजो अचणु न थी सघियो।